नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेबनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। दिल्लीअ में कांग्रेस जो महाअधिवेशन थियो शुरू। दिल्लीअ में कांग्रेस जे महाअधिवेशन जी शुरूआत कई वई आहे। राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधीअ जी अॻवानीअ में मिलियल अधिवेशन में गुजरात जा 500 जेतिरा डेलीगेट्स बहिरो वठी रहिया आहिनि। अहमदाबाद में फायरिंग करे कई वई लूट। अहमदाबाद में गुजरात विद्यापीठ पासे आंगड़िया कर्मचारीअ ते फायरिंग करे हुन जी क़त्ल करण खां पोइ हुन जे हथ में रहियल अंदाज़े 5 लख जे थैले जी लूट थियण ते पुलिस पारां तहक़ीक़ात शुरू कई वई आहे। मोदी सरकार जे साम्हूं अची सघे थो अविश्वास जो प्रकार। केंद्र में मोदी सरकार जे साम्हूं विपक्ष हिकु थी रहिया आहिनि ऐं साथी पार्टियूं पिणु दूर हटी रहियूं आहिनि। तॾहिं विपक्ष पारां मोदी सरकार जे साम्हूं अविश्वास प्रस्ताव अचे ईअं लॻी रहियो आहे। मेघरज पासे बाइक एक्सीडेंट में एक जुवान जी थी मौत। अरवली ज़िले जे मेघरज पासे एक बाइक वण सां भटकी करे ऊंधी थी वञण ते बाइक ते वञी रहियल जुवान जी मौके ते ही मौत थी हुई। धारासभ्य जे सस्पेंशन ते भावनगर में थिया चक्का जाम। कांग्रेस जा 2 धारासभ्य 3 सालनि लाइ सस्पेंड थियण ते भावनगर जे वरतेज पासे आहिर समाज रस्ते ते टायर ॿारे करे चक्का जाम कया हुआ। अमरेली पासे कार ते थिया 2 राउंड्स जा फायरिंग। अमरेली पासे होटल वृंदावन जे मालिक मेहुल पटेल जी कार ते 2 बदमाश फायरिंग करे भजी विया हुआ। जेतोणीकि हिन वारदात में कंहिंखे का भी इजा थी न हुई। पुलिस पारां तहक़ीक़ात शुरू कई वई आहे। अमरेलीअ में लव मैरिज कंदड़ धीअ जी कई वई हत्या। अमरेलीअ में लव मैरिज कंदड़ धीअ खे हुन जे माता पिता ऐं भाउ ही कंहिंखे सुपारी ॾेई करे धीअ जी क़त्ल कराए छॾींदे पुलिस पारां तहक़ीक़ात शुरू कई वई आहे।
ગઈકાલે અમે પેટ્રોલિંગમાં હતા એ વખતે મારા બીટ જમાદાર સલીમભાઈનો મારા ઉપર ફોન આવેલ અને જણાવેલ કે તેઓને ફરિયાદી પ્રકાશભાઈનો ફોન આવેલ છે અને ફરિયાદી પ્રકાશભાઈ એવું જણાવે છે કે મારા પત્ની નૈનાબેનની લાશ અવાવરૂ જગ્યામાં પડેલી છે. તાત્કાલિક પોલીસ ઘટના સ્થળે દોડી અને ત્યાં અમારા એસપી સાહેબ, નાપો અધિ સાહેબ શ્રી, મોણપરા સાહેબ, સીપીઆઈસી ચૌધરી સાહેબ, હું અને મારો ડી સ્ટાફ, મારા રાઇટર્સ, અમરેલી તાલુકાના સ્ટાફ સાથે અમે બનાવવાળી જગ્યાએ પહોંચેલા અને ત્યાં જઈ પ્રાથમિક તપાસ કરી એવું જાણવા મળેલ છે કે ફરિયાદી પ્રકાશભાઈએ અગાઉ 5 મહિના પહેલા જે ઈજા પામનાર છે મરણ જનાર નૈનાબેન સાથે લવ મેરેજ કરેલા અને એનું મન દુઃખ રાખી જે એના માતા પિતાને સારું ન લાગી આવતા પ્રકાશભાઈ ફરિયાદી દલિત જ્ઞાતિના હોય જે સારું ન લાગી આવતા તેઓને આ પગલું ભરેલ છે અને नैनाबेन मौत निपजावेल छे। विसनगर में विदेश शादी कंदर जे मोह में सिंधी छोकरी छेतराई। विसनगर में रहंदड़ एक सिंधी छोकरी विदेशी सिंधी छोकरे सां शादी करण खां पोइ छोकरो सावरन खां लखे रुपया वठी भजी वञण ते मामलो पुलिस जी तहकीकात ताईं पहुतो आहे। घटना जे बनी थी जे એટલે છેતરપિંડી થઈ છે। મારે અમારે ન્યૂઝપેપરમાં 2016માં ફેબ્રુઆરીમાં ન્યૂઝપેપરના આધારે જાહેરાત આપી હતી। જાહેરાત હતી તે મારા મમ્મી પપ્પાએ ફોન કરીને કીધું હતું, ફોન કરીને સંપર્ક કર્યો હતો એમના કે અમારી છોકરીએ પરણાવવા માટે, તો એટલે લોકોએ પછી એ લોકો અમને જોવા આવ્યા હતા। મને જોવા આવ્યા હતા પછી ટૂંક સમયમાં મારા સગાઈ થઈ એમના જોડે અને પછી ટૂંક સમયમાં પછી લગ્ન કરીને એ જતા રહ્યા અને પછી મારા વિઝા ને બધું આવી ગયું હતું, તો પછી એમને મને તરસ્યા એટલે મને જવા જ નહીં દીધા ત્યાં અને મને બહુ હેરાન કરી છે। જ્યારે પણ મારા સાસુ સસરાએ હું જ્યારે સાસરેમાં રહેતી હતી ત્યારે પણ મને બહુ હેરાન કરી છે। એટલે હું એના માટે અમે કોર્ટમાં અપીલ કરી છે, ફરિયાદ આપી છે કે મારા વિરુદ્ધ મારા સસરા અને સાસુ અને મારા હસબન્ડ વિકેશ છાબરિયા જે ઓસ્ટ્રેલિયામાં છે હાલ અને એ પાછા આવે એટલે એના માટે કરી છે મેં કમ્પ્લેન ઇન કોર્ટ। અમદાવાદ જે गोदाम में भाई लगड़ते लखन जो थियो नुकसान। अमदावाद जे नारोल में आयल कपड़े जे गोदाम में भाई लगड़ते गोदाम में रखियल लखे रुपयन जो कपड़ो सड़ी करे रख थी वियो हुओ। ग्रे कापड़ ने बीजू कई हसे एना गोडाउन से प्राइवेट गोडाउन से कोईने અને એમાં આગ લાગી છે। હવે કારણ તો અત્યારે જાણવા મળ્યું નથી, હજી વાર લાગશે, એને ઇન્વેસ્ટિગેટ કરવું પડે। તો 2 ફાયર ટેન્ડર અને 10 વોટર બાઉઝર કામે લગાડાયા છે, બીજા 5 બી મંગાવવામાં આવ્યા છે અને બીજી ચારે બાજુથી પાણીનો મારો ચલાવીએ છે। બીજું પાણીની શોર્ટેજ અહીંયા છે એટલે જે ગાડી ખાલી થાય છે એ બાજુમાં ચીરીપાલ અને નંદન સ્પિનિંગમાં ને એમ ભરીને આવે છે એટલે અહીંયા એક ગાડીઓ કામે લાગશે। गुजरात यूनिवर्सिटी जी चूंटणी खे लगी ब्रेक। गुजरात यूनिवर्सिटी जी चूंटणी खे ब्रेक लगण ते गुस्से में आयल NSUI पारां होबाड़ो मचाइण ते पुलिस ऐं शागिर्दनि जे विच में घर्षण पिर थियो हुओ।
राज्यसभा जी चूंडुनि में भाजपा कांग्रेस भाई भाई। विधानसभा गृह में विड़ंदड़ भाजपा ऐं कांग्रेस पार्टीअ राज्यसभा जी चूंडुनि में हथ मिलाए वञण ते ॿिन्ही पार्टीअ जा ॿ कैंडिडेट्स बिनहरीफ़ थियनि ईअं लॻी रहियो आहे। राजकोट में स्कूल बंद करण जी ज़ाहिरात ते पेरेंट्स जो थियो हंगामो। राजकोट में शागिर्दनि जी फी वठण खां पोइ जेम्स स्कूल बंद करण जी संचालकनि पारां करण में आयल ज़ाहिरात ते पेरेंट्स पारां स्कूल जे ॿाहिरि हंगामो मचायो वियो हुओ। अंबाजी जी कॉटेज हॉस्पिटल में ॾिनियूं वेंदियूं सहूलियतूं। अंबाजी ॻोठ में आयल सरकारी कॉटेज हॉस्पिटल जे वहीवट जे साम्हूं 2 ॾींहनि खां बंदि रहियल ॻोठ जे माण्हुनि खे हॉस्पिटल में सहूलियतूं ॾियण जो वाइदो करण ते आंदोलन समाप्त करण में आयो हुओ। भावनगर पासे शराब भरियल कार थी बरामद। भावनगर जे नंढे खोड़ियार मंदिर वटि शराब भरियल कार खे पुलिस पारां रोकण ते कार जो ड्राइवर कार छॾे भॼी वियो हुओ। पुलिस 1.25 लख जो शराब भरियल कार कब्ज़े कई हुई। गांधीधाम में माता ऐं भेड़ जो क़त्ल कंदड़ औरत खे थी सज़ाए मौत। गांधीधाम में 1 साल अॻु में पंहिंजी माता ऐं भेण खे तलवार खणी बेरहमीअ सां मारे छॾंदड़ औरत खे गांधीधाम कोर्ट फांसीअ जी ऐतिहासिक सज़ा ॾिनी आहे। ॿ 2004 में 4 पाकिस्तानियन खे ॾिनी हुई भुज कोर्ट फांसीअ जी सज़ा। 1999 में कच्छ में RDX खणी ईंदड़ 4 पाकिस्तानिन खे भुज जी कोर्ट पारां फांसीअ जी सज़ा ॾियण खां पोइ कल गांधीधाम कोर्ट औरत खे फांसीअ जी सज़ा ज़ाहिर कई आहे।
कच्छ में 1947 में पंज मर्डर कंदर खे ॾिनी वई हुई फांसीअ जी सज़ा। कच्छ में 1947 में पंज मर्डर कंदर आरोपीअ खे भुज कोर्ट फांसीअ जी सज़ा ॾिनी हुई, पर हाई कोर्ट करण में आयल अपील में उहो आरोपी निर्दोष छुटियो हुओ। ચોટીલા પાસે એક્સિડન્ટ में कच्छ जी ॿिनि औरतुनि जी थी मौत। ચોટીલા પાસે थियल रोड एक्सिडेंट में कच्छ जे जवाहर नगर जी ॿिनि औरतुनि जी मौत थियण ते गमगिनी छाइजी वई हुई। मुंबई में कच्छी पाटीदार जुआन कई आत्महत्या। मुंबई में रहंदड़ कच्छी पाटीदार जुआन पाण खे पत्नीअ जो त्रास हुअण जो वीडियो वायरल करे आपघात करे छॾण ते गमीअ जो माहौल छाइजी वियो आहे। अंजार में अध लख जो शंकास्पद घी थियो कब्जे। अंजार में पुलिस पारां दरोड़ो पाए करे चोरीअ जो घी हुअण जी शंका ते आशरे अध लख जी क़ीमत जो घी कब्जे करे तहकीकात शुरू कई आहे। कच्छ सरहद ते थींदी सेना जी मॉक ड्रिल। कच्छ सरहद तां आतंकवादी घुसन त कीअं हुननि जो सामनो कजे, उन लाइ कच्छ जी सरहद ते सेना पारां 22 तारीख़ ते मॉक ड्रिल करण जूं तयारियूं हली रहियूं आहिनि। टपर डैम में नर्मदा जो पानी अचण ते माण्हू थिया खुशखुशहाल। पाणीअ जी तंगीअ जो सामनो करे रहियल कच्छ जे टपर डैम में नर्मदा जो पानी भरण ते कच्छ जी तरसी प्रजा में खुशीअ जो माहौल छाइजी वियो आहे।
कच्छ जी टिन स्कूलनि फी वधाइण जी कई घुर। फी वधाइण चाहींदड़ स्कूलनि खे दरख़्वास्त मोकिलण कोर्ट कयल आदेश ते कच्छ जी टिन स्कूलनि फी वधाइण जी घुर करण जी दरख़्वास्त मोकिली आहे। कच्छ में बिजली विजिलेंस जा थिया दरोड़ा। कच्छ में थींदड़ बिजली चोरी बंद करण लाइ विजिलेंस जी टीमुनि नखत्राणा ऐं अबड़ासा में दरोड़ा पाए जांच शुरू कई आहे। भावनगर में ट्रक जी टक्कर ते जुवान जी थी मौत। भावनगर जे मार्केटिंग यार्ड पासे ट्रक जी टक्कर ते बाइक सवार जुवान जी मौत थियण ते हुन जे परिवार में गमगीनी छाइजी वई आहे। ये हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेबनाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।